الله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد كلوا واشربوا ولا تسرفوا إنه لا يحب المسرفين صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان آیت کے ذریعے انسان ذات کے پانجے قدرت جے طرف کھاں ॾिनल नेमतुनि जी क़दुरदानीअ जो बयान फरमायो आहे। अल्लाह तबारक व ताला जे नेमतुनि जो जेतिरो क़दुरु कबो ओतिरो नेमतूं वधीक थी मिलंदियूं, जेतिरी बेक़दरी कबी आहे ओतिरो माण्हू बदनसीब थींदो आहे। तॾहिं त सिंधीअ में जुमिलो चयो वेंदो आहे त जेतिरो क़दुरु ओतिरो नसीब। अल्लाह तबारक व ताला बि अहिड़े ई अंदाज़ में फरमायो कुलू वशरबू, खाओ पीओ, वला तुसरिफ़ू, पर ज़ाया न कयो। जेतिरी ज़रूरत हुजे ओतिरो नेमतूं वापरायो, ज़रूरत खां वधीक हासिल करे पोइ उनखे ज़ाया न कयो, बेकार न कयो। छो इन्नहु ला युहिब्बुल मुसरिफ़ीन, अहिड़नि ज़ाया कंदड़ बाननि खे अल्लाह ताला पसंदि कोन कंदो आहे। लफ़्ज़ अल्लाह तबारक व ताला इसराफ़ जो फरमायो आहे, इसराफ़ न कयो। इसराफ़ माना हद खां वधीक ज़ाया न कयो। उन जा खोड़ सारा मतिलब आहिनि। मानीअ खाईंदे कॾहिं कॾहिं मानीअ जा कन्ना सुकी वेंदा आहिनि, पोइ छॾे ॾिबा आहिनि दस्तरखाने ते, न खाइबा आहिनि। बुज़ुर्गनि लिखियो आहे त इहो बि इसराफ़ आहे। कॾहिं थोरा कचा हूंदा आहिनि, छॾे ॾिबा आहिनि। कॾहिं थोरा वधीक पची वेंदा आहिनि, सड़ी वेंदा आहिनि, छॾे ॾिबा आहिनि। हिकमत जे एतबार सां डॉक्टरनि तबीबनि चयो आहे त इहे सुकल, कचा ऐं पका सड़ियल गबा टुकर न खाइजनि, पर शरीयत जे एतबार सां बुज़ुर्गनि जिन इस्लाह नफ़्स ख़ातिर तालीम ॾिनी उन्हनि फरमायो त खाई छॾींदा कयो। हज़रत साईं ॿेरवार रहमतुल्लाह अलैह उन्हनि वटि हिकिड़ो मुरीद आयो, हुजाइतो बि हुयो, अञा उहो मुरीद जीअरो आहे। उन हज़रत साईं जन सां हुजत कई त साईं मुंहिंजी दिलि थी चए त अॼु मानी मां तव्हांजे घर जी खाईंदुसि ऐं तव्हां सां गॾु खाईंदुसि। साईं जन चयो त बाबा ठीकु आहे। घर ॾे नियापो कयूं, मानी तयारु थी, पोइ वरी आई, साईं जन सां गॾिजी वेही खाए पियो। पोइ हीउ थोरो मालदार निस्बत रखण वारो माण्हू हो। मानी खाईंदे थोरा कन्ना मानीअ जा जेके कचा साइड ते करे रखियईं, बक़ाया मानी खाईंदो पियो वञे, कचा कन्ना साइड ते कंदो पियो वञे। हज़रत साईं जन पुछा फरमाया पुट हे कन्ना छो बचाया थी? चवणु लॻो त साईं कचा आहिनि, खाइण खां पोइ पेट में दर्द था कनि, इन जे करे कढी रखिया अथमि। हज़रत साईं जन अहिड़ो जवाबु ॾिनोसि प्यारो, पाण फरमायूं त पुट पेट जे अंदरि दांगी त आहे, खाई छॾ पाण पची वेंदा। उहो दोस्त चवंदो आहे त उन ॾींहुं मां खाधा, उन ॾींहं खां पोइ ज़िंदगीअ भर मां कनो न छॾींदो आहियां, कचो हुजे या सड़ियल हुजे, मूंखे दर्द बि न थींदो आहे। पहिरियां मूंखे वहम थींदो हो त दर्द थियो आहे, हले कची पकी मानी खाधी अथमि तॾहिं, पर हाणे इहो दर्द बि कोन थींदो आहे। मालूम थियो त इस्लाह करण वारनि बुज़ुर्गनि इहो ई सेखारियो आहे त इहो इसराफ़ आहे, बेक़दरी आहे। तॾहिं त हज़रत अली साईं रज़ी अलाह ताला अन्हु जन खे हिकिड़े दफ़े मानीअ खाईंदे चांवर मिलिया। चांवर खाईंदे पोइ कुझु चांवर कणूं कणूं हूंदा आहिनि त हथ मां किरंदा आहिनि अक्सर करे, त हिकिड़ो हथु हेठां ॾेई करे खाइनि पिया। जॾहिं हुन जा कणा किरिया त वरी बि उहे हेठां खणी करे खाधऊं। भरिसां कोई साथी वेठल हो, साईं हाणे मेरा थी विया, हेठि किरिया त छॾे ॾियो। पाण फरमायूं त तोखे कहिड़ी ख़बर, दस्तरखाने ते या दस्तरखाने तां हेठि जेको दाणो किरंदो आहे ऐं माण्हू उनखे नथो खणे त इहो दाणो अल्लाह तबारक व ताला खे शिकायत कंदो आहे त मुंहिंजा रब मूंखे वॾी ज़ोर शोर सां रोज़ी करे हिन हासिलु कयो, पर हिन जे हथ मां किरी पियुसि त हिन मुंहिंजी अहिड़ी बेक़दरी कई जो मां माण्हुनि जे पेरनि में लताड़जंदो रहियुसि।
पोइ इन दाणे जे इन दाण जे करे उहो माण्हू इन रोज़ीअ खां महरूम थी वेंदो आहे। पर जेकॾहिं उहो खणी करे खाए थो त उहो दाणो हुनजे लाइ दुआ कंदो आहे त मुंहिंजा रब जीअं हिन मूंखे बेक़दरीअ खां बचायो आहे, मुंहिंजी इज़त कई आहे, तूं बि हिनजी इज़त कजां, कंहिंजे ॾाढो हथ टंगण जो मुहताज न कजांसि। तॾहिं अलाह तबारक व तआला फरमायो खाओ पीओ ज़ाया न कंदा कयो। बाज़ औक़ात ईअं थींदो आहे घर जे अंदरि मानी या चांवर कॾहिं महिमान अची वेंदा आहिनि, इज़ाफ़ी मिक़दार में पचंदी आहे, पोइ पाड़े वारनि खे बि कोन मिली सघंदी आहे। ॿिए ॾींहं ते उहा दरवाज़े जे साम्हूं कचिरे जे ढेर ते पई हूंदी आहे, ईअं पिया सुकंदा आहिनि, सड़ंदा आहिनि, बदबू थी वेंदा आहिनि चांवर भाॼी मानी ईअं। हालांकि रिवाज़ अंदरि ईंदो आहे त खाधो पीतो जॾहिं तयारु कजे, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त भाॼी सुठी तयारु कयो त हुन में रहो वधीक कंदा कयो जीअं पाड़ेसीअ खे बि अची वञे। पर वरी जेकॾहिं वक़्त ते माण्हू खाधो पीतो खाए सम्झे थो त इहे मथां बची पवे त उहा वरी कंहिं पाड़ेसीअ कंहिं ग़रीब खे वञी करे ॾेई अचे त बाबा इहा खाई छॾियो। हीअ बेक़दरी न कजे। इन बेक़दरी जे निस्बत सां इस्लाह नफ़्स ख़ातिर एॾो अंदाज़ बुज़ुर्गनि जो बयानु फरमायल आहे। बुज़ुर्गनि लिखियो आहे त मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह हिकिड़े भेरे रेल में सफ़र पिया कनि, पोइ सीट ते हिकिड़ो अमीर माण्हू हो, उन सां जोड़ थी वियो, अलाइक सलाइक थी वई, उन सां काफ़ी वक़्तु उन सां गॾु जो सफ़रु हले पियो त मानी बि उन सां गॾु खाइणु नसीब थी। उन अमीर खे बुज़ुर्ग सां मानी खाइणु नसीब थी। पोइ इतफ़ाक़ सां उन वक़्तु मानीअ में भाॼीअ में गोश्त हुयो, नंढियूं नंढियूं बूटियूं हुयूं। उन रईस खां अमीर खां मानी खाईंदे बूटीअ जो ज़रो किरी पियो जो पियो त बूट सां छेड़ो ॾेई ऐं कुर्सीअ जे हेठां उछलाए छॾियईंसि। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह जॾहिं ॾिठो त ॾाढो सदमो पहुतुसि। पाण सां गॾु हिकिड़ो ख़्वाजा साहिबु सालियो माण्हू गॾु हो ख़ादिम, उनखे फरमायूं त ख़्वाजा साहिबु इहा बूटीअ जी ज़री जेका इहा खणी ऐं धोई ऐं मूंखे ॾे, मां खाईंदुसि। हुन खईं, धोतई, साफ़ करे पोइ चवे थो त साईं जेकॾहिं इजाज़त हुजे ॿियो केरु खाए त पोइ इजाज़त ॾियो त खाई सघूं था, जे इजाज़त हुजे त असां खाऊं। साईं फरमायो हा भले, जेकॾहिं ॿियो कोई खाई सघे थो भले खाए। त उन ख़लीफ़े साहिबु खाई छॾी। हाणे उहो रईस जेको अमीर माण्हू हो, उन मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह जो इहो इख़लास ॾिसी, इहा तरबियत ॾिसी एॾो शर्मसार थियो। बुज़ुर्गनि लिखियो आहे त उन ॾींहं खां वठी इसराफ़ ऐं बेक़दरी करणु त छॾे वियो, पर आलिमनि सालिहनि जे सोबत में अची करे पाण बि इंतिहा दर्जे जो नेक साबित थियो। त तालीम हिकिड़ी वॾी शइ आहे, बिल्कुलु वॾी शइ आहे। ईअं ई मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह जे बारे में अचे थो त राति जो तहजुद जे नमाज़ जे लाइ उथिया, पोइ सुबुह जो रोज़ो रखिणो हुयो, त घरवारी जी तबियत सही कोन हुई। पोइ जंहिं वक़्तु अफ़्तारीअ जो सहरीअ जो वक़्तु थियो त घरवारी जे बजाए न्याणीअ उथी करे सोचियो त भला अमीअ जी तबियत सही कोन्हे, अबो खे मां मानी ॾियां। हुन वरी जॾहिं बोटी खाने मां मानी, पुराणे ज़माने में हूंदा इहे टुॿणा, सर ऐं खजीअ जे फर जा ठहियल टुॿणा, उन टुॿणे में ढकियल मानी पई। पर इतफ़ाक़ सां घरवारीअ उहा मानी रुमाल में ॿिए जॻह ते वेड़े रखी, पारूथी मानी कलो की टुॿणे में पई। हिन नंढड़ीअ खे न्याणीअ खे ख़बर कोन हुई, उतां पारूथीअ मानीअ मां हिकिड़ी खणी करे दॿके ते रखी, भाॼी बि प्लेट में रखी करे मौलाना साहिब जे आॾो पेश कयईं। उहा मानी मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह पाण फरमाईंदा इहो वाक़ियो। फरमायूं त उन मानीअ खे जॾहिं मां हथु आयो त मानी सेंवारियल हुई, अछी थी वई, हथ मुंहिंजे खे उहा सेंवर लॻे पियो। पर उन महिल मां ॾिठो त जंहिं रब जो सदाईं ताज़ो ऐं सुठो बहितरीनु खाधो खाईंदा आहियूं, अॼु उन रब जे तरफ़ खां हीअ शइ रोज़ी थी करे मिली आहे, उनखे छुॾणु ऐं उनजो इनकार करणु बेक़दरी आहे। बसि मां उहा खाधी, चई दिलि कची बि थिए पई, उल्टीअ वांगुरु ओकारा बि अचनि पिया, पर पाण खे पको करे पुख़्तो करे मानी खाई वियुसि। उहा अल्लाह तबारक व तआला इन्हनि बुज़ुर्गनि खे नफ़्स जे इस्लाह जे लाइ एॾी कुवत बर्दाश्त ॾिनी हुई। पंहिंजे घर में पंहिंजे बचे खे हक़ल करे त हक़ अथसि न, पुट छा खणी आई आहे, इस्लाह नफ़्स ख़ातिर कुझु बि न चयूं, खाई विया। पोइ फरमाईंदा त मूं वटि इहा जेका नफ़्स जे इस्लाह वारी कुवत आहे, इहा किथां आई? मौलाना ग़ुलाम अहमद भरतूनी रहमतुल्लाह अलैह वारा, हज़रत साईं ताज मोहम्मद अमरूटी रहमतुल्लाह अलैह वारनि जे सोबत में रही करे इहा इस्लाह नफ़्स मां उतां सिखियुसि। इतां सबक़ु मिले थो
त काफ़ी सारियूं ॻाल्हियूं रुगो ॿुधण ऐं पढ़ण सां माण्हू कोन सिखंदो आहे। बुज़ुर्गनि जे सोहबत में वञे, उन्हनि वटां अमली ज़िंदगी सिखे पिराए, पंहिंजे नफ़्स खे कुझु मारे। तॾहिं त अलाह तबारक व ताला फरमायो आहे न, जंहिं माण्हूअ पंहिंजे नफ़्स जी इस्लाह कई उन दुनिया जी सॼी तालीम पिराई। नफ़्स जंहिंजो कंट्रोल में हुजे। तॾहिं त अलाह तबारक व ताला बि फरमायो कुलू वशरबू, खाओ पीओ मुंहिंजे नेमतुनि खे, पर वला तुसरिफ़ू, इसराफ़ न कंदा कयो, बेक़दरी न कंदा कयो। हिकिड़े दफ़े हिकिड़े बुज़ुर्ग सां गॾु कुझु माण्हू मानी खाइण ते वेठा। उन मानी खाइण खां पोइ दस्तरखानो खणबो आहे। ग़ालिबन मौलाना अब्दुल हई रहमतुल्लाह अलैह जे बारे में ईंदो आहे त उनजे ख़ादिम हिकिड़े नए दस्तरखानो पे खयो त उनखे फरमायूं त तूं तकड़ करे दस्तरखानो थो खणी, तोखे ख़बर आहे दस्तरखानो कीअं खणबो आहे? हू हैरान थियो, साईं दस्तरखानो कपिड़ो खणी दस्तरखाने ते का भाॼी का शइ लॻल हूंदी त उगी साफ़ कबो ऐं कचिरो जेको आहे ढेर ते उछलाइबो, थांव धोई रखिबा, दस्तरखानो पंहिंजे जॻह ते रखिबो, ईअं खणबो आहे? मूंखे त इहा ख़बर आहे दस्तरखानो ईअं खणबो आहे। चई न न, तोखे कहिड़ी ख़बर आहे दस्तरखानो कीअं खणबो आहे? चए वॾा वॾा हॾा पका उहे खणी करे हिकिड़ी जॻह ते उछल, उनखे कुतो खाईंदो। नंढियूं कचड़ियूं हॾियूं खणी करे अलॻि हिकिड़ी जॻह आहे असांजी, उते रख, उते ॿिली खाईंदी। मानीअ जा नंढड़ा नंढड़ा जेके भोर आहिनि उहे, जिते कीलियूं ऐं माकोड़नि जा ॿिरड़ आहिनि उते वञी रख, उते उहे खणंदा। जेके वॾा वॾा टुकर आहिनि उहे साइड ते करे रख, उहे माल खे या कुतनि खे या हिन खे विझिबा, ॿिलियुनि खे विझिबा। तोखे कहिड़ी ख़बर दस्तरखानो कीअं खणबो आहे? सभु वञी करे हिकु जाइ ते उछलाईंदे, असांजे खाधे सां गॾु मख़लूक़ात जो बि हिसो हूंदो आहे, ईअं खणबो आहे। त इहे सभु शयूं बुज़ुर्गनि जे सोहबत मां सिखबियूं आहिनि। रुगो पढ़ण ऐं पढ़ाइण सां बि, ॿुधण सां बि घटि, ॿुधण सां बि इल्मु ईंदो आहे, पढ़ण सां बि ईंदो आहे, पर अमली ज़िंदगी बुज़ुर्गनि जे सोहबत सां नसीब थींदी आहे। अलाह ताला तव्हां असांखे अहिड़ी ज़िंदगी नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जे लाइ अलाह तबारक व ताला क़बूल फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।